पिथौर में जिस्कम बशीर खान जसर ते सिंधु ते गैर कानूनी कैनालन की अदावत खिलाफ हज़ारे माण्हुनि जी हड़ताल रैली ऐं धरणो। जीअं सिंध क़ौमी महाज़ बशीर खान जसद ते जिस्कम उमरकोट जा ऑर्गेनाइज़र रमज़ान ख़ासकेली, मुजीब आरीसर, आज़ाद कुंबर, सालेह आरीसर, एजाज़ आरीसर जी अॻवानी में रैली कोली बाज़ार खां निकिती, जेका टाउन चौक खां थींदे प्रेस क्लब पुथौरो पहुती, जिते रैली खे ख़िताब कंदे रमज़ान ख़ासकेली, मुजीब आरीसर, नवाज़ नोड़ी, सालेह आरीसर, आज़ाद कुंबर ऐं ॿियनि चयो, वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंधु दरिया के पानी ते कब्ज़े लाइ 6 गैर कानूनी कैनाल कढण ऐं चोलिस्तान खे आबाद करण जी मनसूबाबंदी कई पई वञे। ग्रीन इंस्टीट्यूट के नाले ते सिंध जी हज़ारे एकड़ ज़मीन रियासती इदारनि खे ॾिनी पई वञे, जंहिंमें सिंध हुकूमत बि शामिल आहे। सिंध दरिया सिंध जी बका ऐं सिंध जी किरोड़े माण्हुनि जी गुज़रान जो ज़रियो आहे। जेसिताईं हिकु बि सिंध ज़िंदा आहे, उन्हनि गैर कानूनी कैनालनि ऐं ज़मीन जे वालार थियण न ॾींदासीं। ज़रदारी माफ़िया कुर्सी ऐं वज़ारतुनि ख़ातिर सिंध जी लखें एकड़ ज़मीन विकिरो करे रही आहे। जीअं सिंधी माण्हू वफ़ाक़ी ऐं सिंधी सरकार जी अहिड़ी साज़िश जो मुक़ाबिलो कंदासीं ऐं सिंधु ते को बि कैनाल क़बूल न हूंदो। अमीर हसन आरीसर, पिथौरो रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी, द विसरल बेवरो।